जय श्री झूलेलाल। हर हर महादेव। अॼु मां राजस्थान जे नाथद्वारा में विश्वास स्वरूपम नाले जी जगह ते भगवान भोलेनाथ जी विश्व जी सभिनि खां वॾी मूर्ति जा दर्शन करण लाइ आई आहियां। हिन 369 फीट वॾी मूर्ति जा दर्शन ऐं पूरे पार्क ऐं एरिया खे घुमण लाइ तव्हां 3 तरीक़े जी टिकट वठी था सघो। पहिरीं 200 रुपए जंहिंमें तव्हां पूरो पार्क घुमी मूर्ति खे बारह घुमी फोटो खिचाए था सघो। जिते पार्क में तव्हां एडवेंचर पूल, भूल भुलैया, राजस्थान जी सभिनि खां वॾी पंजी जंपिंग, वैक्स म्यूजियम, स्नो ऐं कई तरह जा गेम्स एंजॉय करे था सघो। पर गेम्स ऐं एक्टिविटी लाइ तव्हांखे अलॻि सां पैसो ॾियणो पवंदो। पार्क ऐं पूरो एरियो 32 एकड़ में आहे। हिन लाइ तव्हां पूरो एरियो 100 रुपए जी टिकट वठी करे टॉय ट्रेन या गोल्फ कार में घुमी था सघो। हिते घुमण लाइ तव्हांखे पूरो ॾींहुं खपे। तव्हां मूर्ति जे अंदर वञी ऐं 280 फीट ते ग्लास ब्रिज ते वञण था चाहियो त तव्हांखे 200 रुपए, पार्क एंट्री सां गॾु 200 रुपए, ग्लास ब्रिज मतलब 400 रुपए जी टिकट वठणी पवंदी। तव्हांखे ग्लास ब्रिज ते मतलब 280 फीट ते लिफ्ट जे मार्फत वठी वञबो आहे, जिते तव्हांखे कांच ते हलण ते जीवन भर याद रहण वारी रोमांचक जर्नी याद रहंदी आहे। टी टिकट 1500 जंहिंमें सभु जुड़ियल हूंदो आहे। हिन में तव्हांखे ग्लास ब्रिज खां 88 ॾाकणियूं चढ़ाए मथे 350 फीट ते वठी भगवान शिव जे मथां जलाभिषेक कराईंदा आहिनि। हिन जी टाइमिंग सुबुह 9 बजे खां राति जो 8 बजे तक आहे ऐं राति जो 8 खां 8:30 तक लेजर शो हलंदो आहे, जेके 200 रुपए वारी टिकट वारा माण्हू बि ॾिसी था सघनि। तव्हां कॾहिं उदयपुर अचो त 45 किलोमीटर परे नाथद्वारा अचण न भुलिजो।